काज़ी अहमद में सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार से हलंदड़ आयशा पब्लिक स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कियो वियो। रिपोर्ट कयो आहे गुलाम हैदर बालादी। अहमद में सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार से हलंदड़ आयशा पब्लिक स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कियो वियो। प्रोग्राम में सियासी समाजी अगवानन समेत वडे तादाद में शागिर्दन तोड़े शागिर्दनि शिरकत कई। शागिर्दन क़ौमी गीतन ते रक़्स कयो ऐं टेबलोज़ पेश कया। उन मौके ते आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त असां जेको प्रोग्राम आहे सकाफ़ती ॾींहुं मल्हायो आहे। उन में असां जेके असांजा ऑफिसर्स भी आहिनि ऐं असांजा जेका पुराणा टीचर्स आहिनि या नवां टीचर्स आहिनि जिन असां ख़िदमतूं पंहिंजूं ॾिनियूं उन्हनि खे अवॉर्ड बि ॾियूं था ऐं उनजी अवॉर्ड डिस्ट्रीब्यूशन भी आहे। ॿारनि जेके स्पीच पेश कयूं ॿारनि जी जेका आहे कॉन्फिडेंस ॾिसी करे ऐं सुठियूं ॻाल्हियूं शऊर जे हवाले सां असांजा पंहिंजी जेका सकाफ़त आहे सिंध जी उहा जेको आहे सो 5000 साल पुराणी जे हवाले सां जिन ॿारनि ते असांखे जीअं तरीक़े सां पेश कयो वियो वो ॾाढो ज़बरदस्त हो सारा जोॻो आहे। असां हिन जी मोहबत ऐं प्यार बरक़रार रहंदो ऐं इंशाअल्लाह उम्मीद था कयूं त अहिड़ा प्रोग्राम वधीक थींदा रहनि ऐं हीअ जेके शयूं आहिनि पूरी दुनिया जे अॻियां पेश कंदा आहिनि त वधीक जज़्बो ईंदो आहे ॿारनि में बि ऐं असांजे अवाम में बि। आयशा फाउंडेशन पब्लिक एलिमेंट्री स्कूल काज़ी अहमद मोड़ ते हिते हमेशा हर साल हिन साल वांगुरु हमेशा हर साल बि असां वॾो वॾो प्रोग्राम कंदा आहियूं ऐं कुझु दोस्तनि सजणनि खे असां अवॉर्ड सेरेमनी बि कंदा आहियूं जेके माना तमामु मुल्क ऐं मुआशरे में तमामु बहितरीनु प्रोग्राम करे रहिया आहिनि ऐं ॿारनि माण्हुनि जो घरनि ठाराइण जे तौरु काफ़ी मददूं उन्हनि खे रोज़गार खोलण जे तौरु उन्हनि खे घर ठाराए ॾिया आहिनि रोज़गार खोले ॾेई रहिया आहिनि। असां गॾिजी प्रोग्राम सेलिब्रेट पिया कयूं तमामु घणो मज़ो आयो ऐं हर स्कूल में अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं मासूमनि जी हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे। संदन चवणो हो त असांजे क़दीमी सकाफ़त आहे। हिन प्रोग्राम में असां समाजी ख़िदमत एवज़ अवॉर्ड पिणु ॾींदा आहियूं ऐं अहिड़ा प्रोग्राम हर साल मल्हाईंदा आहियूं। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु गुलाम हैदर बालादी, आवाज़ टीवी न्यूज़।